बिरासटी में खबर ईंदा हालो त बिरासटी भरसा गोठ जलपाणी में 50 का मथे गरीब बरसात मुतासिर कुटुंबन में समाजी तंजीम पारा हाजी जुल्फकार अली जलपाणी के सहकार से सियारे की मौसम के हवाले से गरम कपड़न लाए फी कुटुंब 15,000 रुपयन जा चेक विराया वया। इन हवाले से वधिक तफसील बुधा रहा है बिरासटी में अवामी न्यूज़ रिपोर्टर नदीम अली मांगी पंहिंजी न रिपोर्ट में। बिरासटी के गोठ जलबाणी में आलमी तंजीम उम्मा वेलफेयर ट्रस्ट पारा समाजी अगवान डॉक्टर नूर अहमद जलबाणी हाजी जुल्फकार जलबाणी के सहकार से गोठ जलबाणी में भरपासे के 50 का मथे सख्त बरसात मुतासिर कुटुंबन में फी कुटुंब 15,000 रुपया सियारे का बचा लाए चेक ॾियण वारी तकरीब थी गुजरी। तकरीब में उम्मा वेलफेयर ट्रस्ट के नुमाइंदन समाजी अगवानन बरसात मुतासिरन में चेक विराया। इन मौके ते समाजी अगवानन ऐं बरसात मुतासिर ॻोठाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जलबाणी ॻोठ में बोड सतायल माण्हुनि जी जेका माली मदद कई पई वञे या हिन खां पहिरियों बि जेका मदद कई वई आहे सा हाजी जुल्फकार साहब जन मूंखे ॿुधाई त साईं जेको बि थी सघियो आहे मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स खे असां हिते वठी आया आहियूं, उनखे ॾेखारियो आहे, ग्राउंड रियलिटीज़ ॾेखारे ऐं पोइ जेके ज़रूरतमंद माण्हू हुआ उन्हनि ताईं असां उन्हनि जो हक़ु पहुचायो आहे। ऐं हीअ हीउ जेको इवेंट आहे इहो बि इन जी कड़ी आहे त मिसकिन माण्हुनि जी सहायता थियणु खपे ऐं तकलीफ़ूं माण्हुनि ते ईंदियूं आहिनि, क़ौमुनि ते ईंदियूं आहिनि, कैलामिटीज़ थींदियूं आहिनि ऐं थी गुज़री बि वेंदियूं आहिनि, पोइ सुभाणे वरी कंहिं यादि बि कोन हूंदो आहे, पर यादि उहो रहंदो आहे जेको उन ॾुखी घड़ी में कमु ईंदो आहे। सो अलाह खेनि बि अजर ॾींदो जलबाणी साहिब खे ऐं जेके बि हिन सथ में शामिल आहिनि, तव्हां दोस्तनि जी बि महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम कढी आयो, जेके प्रेस वारा दोस्त आहिनि ऐं माण्हुनि जी सहायता थियणु खपे ऐं गवर्नमेंट ॾे रुॻो न ॾिसणु खपे, छो त जेका हुननि खे एड मिली आहे इहा अॻिले 5-8 सालनि ते हूंदी, ईअं न त को हुनखे अॼु विया ऐं बोरा भरे खणी आया, ईअं कोन्हे को, पर रुॻो दुआ इहा कयो त जेको मिलियो आहे उहो ज़रूरतमंद माण्हू ताईं पहुचे, बसि रुॻो इहा आहे। ऐं असां बि गवर्नमेंट खे मुतालबो था कयूं, मां जे हिन इवेंट जे हिसाब सां मां हिननि जेके वेठा आहिनि बोर्ड सतायल न, इन्हनि जी ज़बान बंदी गवर्नमेंट खे अपील थो कयां, रुपया मिलिया आहिनि 12, जेको बि फंड मिलियो आहे कंहिं बि प्रोजेक्ट में मिलियो आहे उहो अॼु शुरू थिए या सुभाणे शुरू थिए या साल पोइ शुरू थिए, पर ख़ुददारा इहो इंश्योर कयो त उहो पैसो हिन ग़रीब माण्हुनि लाइ तव्हांखे मिलियो आहे ऐं हिननि जी सहायता लाइ इस्तेमालु थियणु खपे। हिते असां थोरा आहियूं उमा वेलफेयर ट्रस्ट वारनि जा जेके हाजी जुल्फकार अली जलबाणी जे ताउन सां हिते असां वटि अचनि था, जेके 50 ॼणनि खे जेको आहे सो चेक फरम कनि था ऐं उन खां अलावा जेको आहे सो ही पूरो जेको इलाइक़ो आहे तालको भेरियापर ज़िलो नौशहरा फिरोज़ पूरो मुतासिर आहे ऐं हिते हींअर ग़रीबनि खे हिकु त पहिरीं ॻाल्हि त हुननि खे घर न आहे, घर खां अलावा हुननि खे ॿियो बि जेको आहे सो गुज़र सफ़र में केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि। सो इन जे करे जेको आहे सो हीउ जेको उमा वेलफेयर ट्रस्ट वारनि जे तरफ़ां जेको हुननि खे मदद कई थी वञे, हुन मां हिकु मिसाली ॻाल्हि आहे, घर त कोन थो तामीर थी सघे जहिड़ी हींअर हालात आहे, बहरहाल हुननि जो कुझु गुज़र सफ़र बहितर थी वेंदो। बाक़ी हिते जेको सख़्तु हिन असांजे इलाइक़े में ज़रूरत आहे सो माण्हुनि जा घर न आहिनि, उन्हनि खे घर जी ज़रूरत आहे, घणी ज़रूरत आहे, छो त हींअर सर्दी घणी आहे, इन जे करे उन्हनि खे तकलीफ़ में गुज़ारो आहे। बहरहाल हींअर अटे जो बहिरान बि घणो आहे असांजे इलाइक़े में, छो त हिन बरसाति जेका गुज़री वई बोड बरसाति असां चई सघूं था जीअं हर हिकु शइ माना मुतासिर थी, उन जे करे ग़रीबनि जो जेको खाइण जो अन्न हुयो उहो बि उन में ज़ाया थी वियो हुयो। सो इन जे करे उन्हनि खे काफ़ी जेको आहे सो मुश्किलातूं आहिनि। बहरहाल वरी बि असांजी इहा ई कोशिशि आहे त वरी को अहिड़ो ॿियो को इदारो अची वेंदो जंहिंजे असां वरी हिन 50 माण्हुनि जी मदद थी आहे, अॻिते वरी 50 ॿिए जी थींदी। तक़रीबन असांखे जेको बि आहिनि जिन घर असां किरियल आहिनि, तक़रीबन वॾी तक़रीबन मजबूरी आहे सियारे में जेको टेंटनि ते वेठा आहियूं, गुज़ारो कयूं था, पंहिंजो मज़दूरी कयूं था, बाक़ी असां का बि ताक़त जेकी न आहे मिसाल ठाराए सघूं या कीअं बि एतिरी ताक़त न आहे। बाक़ी असांजी जेको हेल्प जेको आहे रेस तमामु माना जो भली कई आहे जुल्फकार जलबाणीअ, तक़रीबन असांखे हर शइ सौदो टेंट जेकी कंबल छा जेकी बि शइ आहे असांखे रेस ॾिनी आहे, तक़रीब असांखे का बि कान आई आहे। थींदो 2-3 ॾींहं गुज़री वेंदो, को बीमारी आहे बड़ी आहे, को कीअं आहे, माण्हू उनजो थी वेंदो, अलाह कंदो वरी अची वेंदो वरी साईं घर छा ईअं वेठा आहियूं मथां पड़ता अॼु वेठा आहियूं मथां छातड़ी विझूं छपर कयूं वेठा आहियूं हुते ॿचड़ा वठी मां वेठो आहियां। कमाइण वारो हिकिड़ो माण्हू छा ॿचा के 5-6 ॿार कयूं, उन्हनि खे न्याणियुनि खे केरु था थींदो, इहो ई मां हिकिड़ो आहियां जेको मिसाल कयां बि थो, खावां बि थो, जाके मज़दूरी कयां थोरी घणी कयूं बि था, ॿियो त असां वटि ताक़त साईं न आहे, शाबाश रही सघे जो असांखे घर वेठे सॾु करे घुराए ऐं असांखे घर बि ॾेई वियो, सॾु करे ॾेई विया,
टेंट के हवाले से भी अब तक प्रोजेक्ट चल रहे थे। इसी तरह से हमने हज़ारों की तादाद में राशन की डिस्ट्रीब्यूशन की, उसके बाद हाइजीन किट्स की डिस्ट्रीब्यूशन हमने हज़ारों की तादाद में की, और इसी तरह से हाउसिंग प्रोजेक्ट तकरीबन पूरे पाकिस्तान में हमने 1500 के करीब मकानात तामीर करवाए हैं, जिनमें सिंध व बलूचिस्तान में तकरीबन 700 मकानात की तामीर हुई है जो उम्मा वेलफेयर ट्रस्ट ने करवाई है। अब ये 700 मकानात की जो तामीर वगैरह करवाई है, इसमें तकरीबन 500 अफराद को चेक डिस्ट्रीब्यूशन हो चुकी है, जबकि 200 से 250 अफराद बाकी हैं। अनकरीब इंशाल्लाह उनको भी चेक की डिस्ट्रीब्यूशन होगी। तव्हां समाजी अॻवाननि ऐं बरसात मुतासिर ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु हुयो त बरसात मुतासिरनि जी 5 महीननि खां ख़िदमत करे रहिया आहियूं ऐं अॻिते बि खेनि मदद कंदा रहंदासीं, जॾहिं त मुतासिरनि संदन थोरा मञिया। हाणे हुकूमत खे बि घुरिजे त हू संदन वार करे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, भिरिया सिटी। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।